जेॾो तुंहिंजो नाम बाझप ओॾाई मङा, जेॾो तुंहिंजो नाम बाझप ओॾाई मङा, रीह थंभे रीह थोणे तूं छपर तूं छांव, कुॼाड़ो कहां तोखे मालूम सबका। अस्सलाम वालेकुम मौज़िज़ ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महिराण जा रागी साण करे आवां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साकी सिकई पुरखलूस जज़्बन सां जी मुंहिंजा साईं महिराण जो सफ़र रवां दवा है हस्बे मामूल हस्बे दस्तूर असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब मौजूद आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अशरफ, मेहरबानी। नसीर साहब, अॼु जंहिं फनकार जी शख़्सियत ऐं फन ते पाण गुफ़्तगू कंदासीं उन खां अॻु में मां कुझु ॿियूं ॻाल्हियूं चवंदुसि त उन जो जेको तख़ल्लुस आहे सो मौलाई आहे। ठीकु, हाणे मौलाई असां तक़रीबन हूअं त हर के जेको बि इंसान ज़ात में इंसान आहे उनजी मौला मुश्किल कुशा सां हिकिड़ी अक़ीदत रही आहे, पर वरी जेके तमामु घणा अक़ीदत हूंदा आहिनि उन नालो वरी मौलाई थी वेंदो आहे। ऐं मूंखे हाणे इहा ख़बर पई आहे त तव्हां ताज़ो ताज़ो मौला जी ज़ारत बि करे आया आहियो ऐं तमामु जेका असां मूंखे इहा ज़ाती तौरु ख़बर हुई तव्हांजी तमामु वॾी हिकिड़ी ख़्वाहिश हुई त तव्हां इहा ज़िक्र बि कंदा आहियो त तव्हां असां लाइ दुआ करो त तव्हां वञो, ऐं ॾाढी ख़ुशी थी त तव्हां इहा जेको असां ज़ियारत करे आहियो। हाणे इन बारे में असांखे थोरो ॿुधायो कॾहिं साईं वञणु थियो, कीअं यकदमि मौला सॾायो, इहो थोरो ॿुधायो। ज़वार यानी मौला करबला जे ज़वार थियण वारी जेका मुख़्तसिर रुदाद आऊं तव्हांजी ख़िदमत में अशरफ बयानु कयां थो, पर जेके मुंहिंजा पढ़ंदड़ रहिया आहिनि करबला कालम ऐं मुहर्रम में पंहिंजी हिकिड़ी अख़बार में लिखंदो 10 ॾींहं। ठीकु, उन्हनि में मूं हिकिड़ो कालम कंहिं ज़माने में लिखियो हो त जॾहिं मुंहिंजी शादी थी हुई 1989 में, त पोइ शादीअ वक़्तु जॾहिं लाउन ते अचिबो आहे त कुंवार जी मुठ ॾींदा आहिनि त इहा भीड़ियल खोलियो, ऐं पोइ ज़ाहिर त आऊं त हुन वक़्तु 34 सालनि जो हुउसि, मुंहिंजी घरवारी कोई तक़रीबन 22 सालनि जी हुई, त हुन में ताक़त वधीक हुई, त हुन पूरी ताक़त सां मुठ भीड़ी हुई, अंदरि खारक हूंदी आहे ऐं घणी ज़ोर लॻाईंदो रहियसि कोन खुली, त चयूं त हाणे तव्हां कुझु पोइ मुठ खोले छॾींदी। ठीकु आहे, त उन वक़्तु मूं हुनखे चयो त आऊं तोखे करबला जो ज़वार कंदुसि। वाह वाह, पर अशरफ छाकाणि त अहिड़ा हालतूं या फाइनेंशियली सूरत हाल पैदा न थी त हुन मुठ त खोले छॾी, पर आऊं हुनखे वरी फौरन पोइ रोहड़ीअ वारी करबला वठी वियोसि, ऐं ख़ैरपुर में जेको वॾो अलम आहे बुखारी पाड़े में, उते ज़बरदस्त साॻी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े मुबारक जी इमाम बारगाह आहे। त मक़सदु चवण जो इहो त इहा हसरत असांजी 25 मार्च 2021 ते पूरी थी, ऐं 2021 जे असां अप्रैल 25 ताईं पोइ सभ खां अवल मौला करबला हज़रत अब्बास अलमदार खैमा फरात नदी हज़रत अब्बास जा बाज़ू जिन हंधनि ते कलम थिया उनजी ज़ियारत कई, ऐं गॾोगॾु पोइ वरी मौला काइनात हज़रत अली अलैहिस्सलाम वक़्त मुश्किल तूं फ़क़ति मुश्किल कुशा खे यादि कर, दस्तगीरी त अली अल मुर्तज़ा पाण ई कंदो। उन खां पोइ काज़मैन ऐं बगदाद में जेके ज़ियारतूं आहिनि, इमाम मूसा काज़िम आहिनि, इमाम मोहम्मद तकी आहिनि, इमाम अली नकी आहिनि। सामरा में असांजो जेको ईमान आहे त असांजो आख़िरी इमाम जेको इमाम आख़िरी ज़मान आहे उहो हिकिड़ो ग़ार आहे, उते ज़री ठहियलु आहे। पर बगदाद जूं जेके ॿियूं ज़ियारतूं आहिनि उनजो तस्करो बि बेहद ज़रूरी आहे, त उहो फ़िक़्ह हनफ़िया जा इमामुल आज़म हज़रत अबू हनीफ़ा साईं जिन जो बगदाद जे विच शहर में चौक ते शानदार मज़ार शरीफ़ आहे, उनजी ज़ियारत कईसीं। अॻिते हलियासीं त इमाम ग़ज़ाली जेको कीमियाए सादत ऐं ॿिया वॾा मुफ़क्किर इस्लामी किताब उनजे क्रेडिट ते आहिनि। गॾोगॾु असीं वरी जेको ॿियो अहम ज़ियारत आहे उहा पीर साईं असां जेके बादशाह पीर सॾियूं था, पीर अब्दुल क़ादिर शाह जीलानी साहिबु जेको हसनी सादात आहिनि, उन्हनि जी असां ज़ियारत कई। ऐं वॾी ॻाल्हि त हज़रत जुनैद बगदादी, ज़ुन्नून मिस्री ऐं मौला काइनात ऐं हज़रत रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अली पाक जो दीवानो मस्तानो शेख बहलूल जेको सॼो ॾींहुं सलात सगोरी पढ़ंदो रहंदो बगदाद जे शहरनि में, ज़ुन्नून मिस्री साहिबु जेको इस्लामी तसव्वुफ़ जे अवाइली वॾनि बायज़ीद बुज़दामी, ऐं वॾी ॻाल्हि त हारून रशीद जी जेका घरवारी जंहिंजो नालो ज़ुबैदा आहे, असां हैदराबाद में जेकॾहिं जेल रोड ते हलंदासीं त तव्हांखे गवर्नमेंट डिग्री ज़ुबैदा कॉलेज मिलंदो जेको उनजे नाले ते। सो अल मुख़्तसिर त सुभान अल्लाह ज़ियारतूं नसीब थियूं ज़िंदगी जे हिन दौर में। ऐं उन सां हाणे इहो थींदो त जॾहिं मुंहिंजो इंतकाल थी वेंदो, जॾहिं आउं वफ़ात करे वेंदुसि अशरफ, त पोइ जीअं असांजे मिर्ज़ाउनि जी टॾे ठोड़े जे मिर्ज़ाउनि जी रवायत आहे
त पंहिंजे तुर्बत जो जेको कतबो हूंदो आहे त जेकॾहिं ज़वार हूंदो आहे वाह, त हाणे वाह। मुंहिंजी वॾी हसरत पूरी थी वई त बाद वफ़ात जे बि लिखियलु हूंदो ज़वार नसीर मिर्ज़ा। वाह 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 लतीफ़। अच्छा ॻाल्हि ॿुधो सही, ॾिसो हाणे इहो पाण थोरो मौज़ू तां हटूं पिया, पर इहो मौज़ू अहिड़ो आहे, असांजो मौलाई मौलाई ते माना मूंखे ॻाल्हि यादि अची वई। पर माना ही सही हिन टाइम ते त हर माण्हू ॾाढो जेके तमामु ट्रेवलिंग न कंदा आहिनि, पर तव्हां माना त माना सॾु अची वियो त वियो त उते भला कोरोना जी सूरत हाल हुई छा? अशरफ ॾिसो त हीअ जेको कोरोना आहे उहा त हिकिड़ी पूरी दुनिया में पखड़ियल शइ आहे, पर आऊं सम्झां थो त रेज़िस्टेंस पावर जेको मूंखे अरब जे माण्हुनि जो इमाइन जो नज़र आयो, उते न मूंखे शुगर जा घणा मरीज़ नज़र आया। लखनि माण्हुनि खे ज़ाइरीन खे ॾिठो आहे जेके इराक जा आहिनि। वाह वाह। उन्हनि खे न शुगर आहे न ब्लड प्रेशर हाई आहे, हालांकि हू घणो गोश्त बि वापराइनि था ऐं मिठी शइ बि कसरत सां हुते जेके हलवियात जंहिंखे थो चइजे, उहो तव्हां जेकॾहिं ज़ियारतुनि ते वेंदो न बगदाद ऐं तव्हां करबला वेंदो त तव्हांखे चो तरफ़ रस्तनि ते मिठियूं शयूं नज़र ईंदियूं ऐं माण्हू शौक़ सां खाइनि पिया। ऐं वरी ख़ुश्क मेवो जेको चवंदा आहिनि त कोलेस्ट्रॉल वधाए थो, त उते जी आबो हवा या उते जी एॾी त रेज़िस्टेंस पावर आहे जो तव्हां यकीन करियो त मूं सिर्फ़ु 1% माण्हू जेके बि शायदि ॿाहिरां आया थे उन्हनि खे मास्क पातल आहे, पर लोकल माण्हू हरम 24 कलाक ज़ियारत लाइ खुलियल आहिनि, माण्हू ज़रियुनि खे चंबड़िया पिया आहिनि, रोअनि पिया, ज़ियारतूं कनि पिया। करबला, नजफ़ ऐं काज़मीन ताईं तमामु घटि तइदाद में जेके आहिनि से हिकिड़ो नज़र आया त जिन एहतियात कयो पिए। बाक़ी इहो हो त उते हुननि इहो ज़रूरु अहसासु हो त कोरोना आहे ऐं उन खां एहतियात ज़रूरी आहे। वाह। अच्छा सभु तव्हां माना हीउ जेको मुबारकबाद खां पहिरीं मां तव्हां खां पुछां त केॾा बाय रोड विया हो या बाय एयर? असां पंहिंजो काफ़िला हुसैनी करबला जे लाइ कराचीअ खां रवानो थियो, जेको असां बगदाद में पहिरीं लथासीं, उन खां पोइ करबला, पोइ असां नजफ़, ऐं पोइ कुझु जेके अंदरूनी सफ़र हुया उहे त आरामदह बसुनि में पैकेज हुयो, इहो असांजो होटल में रहाइश हुई। ऐं आउं सम्झां थो त बसि कंहिं बि अज़ादार वटि जेकॾहिं 1,75,000 हुजनि त उहो इन क़िस्म जो आरामदह सफ़र करे सघे थो। ऐं हैरत थींदी त जॾहिं काफ़िला माना ॾींहंनि जा ॾींहं जेके बाय रोड वेंदा हुआ उन्हनि खे, त असां सुबुह जो हितां 11 बजे निकितासीं, राति जो 9 बजे असीं हरम में बीठासीं, साॻियो ॾींहुं आहे। वरी असीं साॻिए ॾींहं ते करबला मां रवाना थियासीं, सुबुह जा 7:30 पे थिया त राति जा 9 साढा 9 पे थिया त असीं पंहिंजे घर मौजूद हुआसीं। त एॾो आसान आहे इहो हाणे का तकलीफ़ जदीद दुनिया में कुझु। अच्छा आख़िरी सवाल, वेदर की वेदर? अप्रैल जो महीनो जेकॾहिं ज़वार को थियणु चाहे थो ऐं मार्च जे महीने में त इंतिहाई ख़ुशगवार मौसम आहे पूरे इराक में। अच्छा माशाअल्लाह, माना तद आहे। जी अनुसब हाणे असां पंहिंजे तरफ़ां डायरेक्टर असांजे प्रोग्राम मां मुर्तज़ा मजबूर तरफ़ां ऐं ॿियो सॼी टीम तरफ़ां तव्हांखे ज़वार थियण जी मुबारक ॾियूं था। अल्लाह वॾी महिरबानी। ज़िंदगी में अञा बि असीं दुआ कंदासीं त तव्हां ज़वारी करियो। असां बि ज़वार न थियणा, ऐं 92-5 में वियल आहियां, उन टाइम में जॾहिं जेको तमामु ॾुखिया रस्ता हुआ, ऐं त बाए रोड वियो हुउसि, फिलहाल तव्हांखे मुबारक ॾियूं था। हिकिड़ो नंढिड़ो बाक़ी आख़िरी जुमिलो ॻाल्हाईंदुसि त तव्हां चओ त तव्हां वरी वेंदो त अशरफ जॾहिं आऊं मौला करबला मां निकितुसि पे त मूंखे हिकिड़ो खोजो ज़वार मिलियो। उन हरम खां ॿाहिरि मूंखां पुछियो त तव्हां अलविदाई मुलाक़ात करे पिया अचो मौला हुसैन सां, हज़रत अब्बास सां, त उते तव्हां आख़िरी लफ़्ज़ छा सोचा ऐं आख़िरी तव्हांजो ख़्यालु छा हो ऐं तव्हां मौला हुसैन सां छा ॻाल्हायो हरम जी ॾियारी झले? त पोइ मूं हुनखे चयो त ऐं चयईं त जवाबु सफ़ा मुख़्तसिर हुजे, हिकिड़ी सिट में जवाबु ॾिए त तूं छा ॻाल्हायो मौला सां? त मूं चयो मूं हज़रत अब्बास जी ॾियारी ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ॾियारी पकिड़े चयो मौला मुमकिन थी सघे त मूंखे वरी पर इन खां वधीक का दुआ आई कनि था त आउं उते चऊं त वरी अचां त नसीब यकीन करियो त तव्हां ॻाल्हायो पिए त असांखे मज़ो पियो आयो। यकीननि जेके असांजा दोस्त ॾिसनि ऐं असांखे ॿुधनि पिया उन्हनि बि इन सॼी गुफ़्तगू मां लुत्फ़ अंदोज़ थियूं था। त नसीब जीअं त मूं अव्हांखे ज़िक्र कयो ऐं दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त अॼु असां सिंध जे जंहिं तमामु वॾे हीरो जो ज़िक्र कंदासीं, उन वॾे फ़नकार जो नालो आहे मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तरो। मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तरे जी शख़्सियत उन फन ते पाण अॻियां ॻाल्हाईंदासीं। गुफ़्तगू इलाही थी वई आहे, छो न असां मुर्तज़ा मजबूर साहिबु चवंदासीं असांखे गानो ॿुधाए उन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं। त दोस्तो तव्हां ऐं असां गॾिजी ॿुधूं था मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तरे जो वही पहिरियों कलाम। किस्मत कई जुदारी दिल सिजण दी नाहे, किस्मत कई
जुदारी दिल सिजण दिना मिलंदुस वरी अवासा मिलंदुस वरी अवासा उमेद मूंखे आहे किस्मत करी जुदारी दिल सिजण दिना आया खरीद ना कर दिल पर आवाज तराजो आया खरीद ना कर दिल पर आवाज तराजो आसरायतम नजराजो आसरायतम नजराजो छॾिजो न दिल तौला है किस्मत करी जुदारी दिल सिजण दिना घुमंदुसि आवाज़ गॾु थी ॾिसंदो जहान सारो घुमंदुसि आवाज़ गॾु थी ॾिसंदो जहान सारो अंजाम इश्क वारो अंजाम इश्क वारो रबर खणी रसारे मत करी जुदारी दिल सिजण दिना सजण तुंहिंजे सिक में सजण तुंहिंजे सिक में मत मरी हूं त वञा जेकर साहु शरीर में तेतर भेरो की न भञा मिलण जी मुजातरी अथम उमेद जना मां तहड़ई हर्फ मञा जतिल साल मिली दे तड़ चवे मौलाई उमेद दिले जूरत क़यामत आई कायम मौलाई उमेद दिले जूरत क़यामत आई कायम जंहिं रखिया सो नचने जंहिं रखिया सो नचने देखनी बचाए मत करी जुदारी दिल सिजण वेलकम बैक नसीब हाणे मूं वटि मौलाई ग़ुलाम क़ादिर मुख़्तसिर तारुफ़ आहे सो दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तरे जो तख़ल्लुस जेको सो मौलाई हो ऐं हिन जे वालिद साहब जो नालो हो बेग मोहम्मद विस्तरो हिन जी रिहाइश ॻोठ मचुर तालका बिरिया ज़िले नौशर फिरोज़ जी आहे ऐं मौलाई जो जनम जेको आहे सो 1892 में मचुर में आहे ऐं वफ़ात जेका आहे सा 12/8/1979 में मचुर में ई आहे ऐं ही तमामु वॾो गवैयो क्लासिकल फनकार उन सां गॾु हकीम उन सां गॾु शाइर ऐं ज़ाकिर अहल बैत बि हो हर फन मौला हो ऐं वाडगी जो कमु लोहार के कमु बि ही कंदो हो ऐं ॼाणंदो हो शाइरी में काफ़ी गज़ल गीत नोहा कसीदा रुबाई वग़ैरह बि हिन पढ़िया ऐं उन में पंहिंजा के शागिर्द पैदा कया पर हिन जो उस्ताद जेको उन वक़्तु हो उन जो नालो हो रसूल बख़्श कासाई लाड़काणे वारो मशहूर हिन जा जेके कलाम हुआ उन में मौला हुबदार उन खां पोइ वाह वाह इश्क कमाया ऐं आहीं यार सोहणो सखा कुझु त कर इश्क इज़हार अञा बि कर मिठा माण्हुनि सां मजबूर न कर जंहिंखे दर्द न आहे दिलि में उहो माण्हू ई न आहे क़िस्मत कई जुदाई ऐं उन खां सवाइ काफ़ी कलाम हिन जा मशहूरु थिया हिन शागिर्दनि में मशकूर ग़ुलाम क़यूम विस्तरो सोना ख़ान बलोच मरहूम याकूब कोरी मरहूम अरबाब शाह हुआ औलाद में 6 पुट ऐं 5 नियाणियूं हुयूं ऐं हिन जे पुटनि में ग़ुलाम मुर्तज़ा विस्तरो जेको गवर्नमेंट मुलाज़िम हो ग़ुलाम शबीर ख़ाकी उहो शाइर हो हम जेके असर फनकार हुआ या हम उमर हुआ उन में ख़ान साहब उस्ताद अलादीन ख़ान नूनारी उस्ताद आशिक़ अली ख़ान उस्ताद बेबो ख़ान मास्टर चंदर साईं हबीब शाह ऐं जीवणी बाई जेके हुआ उहे उन वक़्तु हिन सां ॻाईंदा हुआ हिन उन वक़्तु जेके ग्रामोफोन कंपनी में काफ़ी तादाद में पंहिंजा रिकॉर्ड जेके जेके उते जमा कराया आहिनि उन जो तादाद ऐं अंग तमामु वॾो आहे
ऐं जेके हिन सां मोहबत कंदा हुआ त सॼी सिंध कंदी। उन में साबिर ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई, रईस धणी बख़्श ख़ान जतोई, रईस मिठो ख़ान ॻोराहो, पठान ख़ान मस्तोई, रईस मौला बख़्श समेजो ऐं मीर अली नवाज़ नाज़ हुआ जेके मौलाई खे तमामु घणो पसंदि कंदा हुआ। ऐं हिकिड़ो वाक़ियो जेको आहे चवनि था त जॾहिं मीर अली नवाज़ नाज़ टालपुर खां बाली रुसी हली वई हुई त उन मेड़ काफ़िले में मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तरो बि शामिल हो जंहिं बालीअ खे परचाइण में अहम रोल अदा कयो। उहो ईअं इन तरीक़े सां जो मौलाई उथी हिकु अहिड़ो आलाप ॾिनो जंहिं ते बाली महजी पई, हुन रोई ॾिनो ऐं परचाउ लाइ राज़ी थी वई मीर साहब सां। मौलाई ग़ुलाम क़ादिर लाइ इहो मशहूरु रहियो त हुनजा हुनजो आवाज़ु तमामु वॾे पैमाने ते हूंदो हो ऐं जॾहिं ॻाईंदो हो त वजत में अची वेंदो हो त भर पासे जे ॻोठ जा माण्हू अची पहुचंदा हुआ। उन ख़बर पवंदी त हिते हिन जाइ ते मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तरो ॻाए पियो। ऐं चवनि था त हिकिड़े ॾींहुं मचुर में हिकिड़ो मेड़ो हो, उते मौलाई जॾहिं ॻायो त मींहुं वठो। पोइ माण्हुनि मौलाई खे मिनथूं कयूं त महिरबानी करे तो पंहिंजो राग बंदि कर, पोइ मींहुं बंदि थियो। ऐं हुनजा ॿ भाइर हुआ, मियां ग़ुलाम नबी विस्तरो जेको तमामु सूफ़ी शाइर हो, ॿिए जो नालो हो ग़ुलाम क़ादिर विस्तरो, उहो बि सुठो शाइर हो। मौलाई जा भाइटिया काज़ी ग़ुलाम रसूल विस्तरो उस्ताद अदीब मोहक़िक़ ऐं मुफ़क़िर रहियो आहे। ग़ुलाम क़बूल विस्तरो जेको फ़नकार आहे, ग़ुलाम सरवर विस्तरो जेको शाइर आहे, ग़ुलाम मुजद्दद विस्तरो जेको अदीब ऐं पोटाणनि में मरहूम ग़ुलाम नबी विस्तरो मुफ़क़िर अदीब आहे जेको पाण कंहिं बैंक में ऑफिसर आहे। रज़ा हुसैन विस्तरो जेको तमामु वॾो फ़नकार आहे, उहो बि हिन जे पोटाण में आहे। नज़ीर हुसैन विस्तरो ऐं काज़ी ग़ुलाम रसूल जेके आहिनि से इहे हिन जा पोटाण में अचनि था। त दोस्तो हीउ हो थोरो मुख़्तसर तारुफ़ जेको असां अव्हां जी ख़िदमत में पेश कयो। ॾिसो हाणे हिन जे ख़ानदान जा कुझु फ़र्द जेके आहिनि उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं टेलीफोन ते, पर छो न हिकिड़ो कलाम ॿुधूं, उन खां पोइ वरी पाण गुफ़्तगू कंदासीं। त दोस्तो तव्हां असां गॾिजी ॿुधूं था मौलाईअ जो हीउ ख़ूबसूरत कलाम। आयन मारुन दा पैगाम जरा, आयन मारुन दा पैगाम जरा, मत तेरे जली आया जोर जबरा, आयन मारुन दा उहे पखड़ा ॾिसा चलते न सदरा, उहे पखड़ा ॾिसा चलते न सदरा, जन लय काड कया हजरा, आयन मारुन दा उहे धीर कथा चल पल रपसा, उहे धीर कथा चल पल रपसा, तरक्यूं साहो सुकायो जो सफरा, आयन मारुन दा पुता उहे माग मौलाई किसा साथ सुठा, उहे माग मौलाई किसा साथ सुठा, जन लय धूड़े थका जन तुम गजरा, आयन मारुन दा
वेलकम बैक दोस्तों, प्रोग्राम में असां अवांखे वरी भली कार चऊं था। जी नसीर साहब, तव्हां सां त का गुफ़्तगू अञा थोरी हली न रही आहे। इंशाअल्लाह कंदासीं, छाकाणि त हुनजो जेको फन या हुनजी जेका सुरीली गायकी आहे उन ते असीं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार ज़रूरु कंदासीं। पर असीं ग़ुलाम फारूक विस्तड़े जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं तमामु नायाब रिकॉर्डिंग्स पंहिंजे वॾनि जूं, हिकिड़ो लाइक़ु इंसानु आहे जंहिं पंहिंजे वॾनि जी शइ जेके ग्रामोफोन रिकॉर्ड आहिनि जेके हाणे त नायाब आहिनि पर उनखे जदीद डिजिटलाइज़ करे लाराइण USB में कंप्यूटर में, त इहो हिकिड़ी वॾी सआदत आहे जेका जंहिंसां असीं गुफ़्तगू करण वारा आहियूं। हुन असांजे बहिरां टेलीविज़न खे फराहम बि कया आहिनि कुझु रिकॉर्डिंग्स, ऐं हाणे वधीक असांखे कुझु ॿुधाए थो। त नज़र हाणे ग़ुलाम फारूक पाण सां मौजूदु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। ख़ुशि आहियो? चङा भला, सभु ख़ैर? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां जी दुआ। तव्हां ॿुधायो सर? साईं नसीर मिर्ज़ा साहब वेठो आहे, उहो तव्हांखे सलाम चए पियो। वालेकुम सलाम साईं साहब, मुझाब सलाम चइजो। वालेकुम सलाम, ॻाल्हाईंदासीं ज़रूरु तव्हां सां। बिल्कुलु बिल्कुलु। ग़ुलाम फारूक साहब, पहिरीं इहो ॿुधायो त तव्हांजो मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तड़े सां तालुक़ कहिड़ो हो साईं? माना मुंहिंजो ॾाढो। तव्हांजो ॾाढो माशाअल्लाह। त हाणे इहो असांखे ॿुधायो साईं, तव्हां कॾहिं साईं खे ॾिठो हो? बिल्कुलु ॾिठोसीं ऐं साईं वटां सिखियासीं। मां शागिर्दनि में आहियां। अच्छा, तव्हां शागिर्दनि में हो? माशाअल्लाह। केतिरी पर पोइ कोन ॻायोसीं कोन, पर सिखिया एतिरी आहे जो जेकर कंहिं महफ़िल में वेह पोइ त सुरीलनि माण्हुनि खे ॿुधंदे मज़ो अचे थो। भला हुई जेको चवंदा आहिनि त मचुर जा वग़ैरह वग़ैरह हवाऊं फ़ज़ाऊं बि सुरीली हूंदियूं आहिनि। त बिल्कुलु बिल्कुलु। त तव्हां पंहिंजे ॾाॾा साईं खे केतिरी उमिरि ताईं रियाज़त में मसरूफ़ ॾिठो? साईं मां तक़रीबन 9th जमात में ॾाॾे साईं जी वफ़ात थी वई। उन वक़्तु हू केतिरी उमिरि जा? हा, नंढे लाकुरी पोइ घर असांजा हूंदा गॾु। अच्छा। सो उते वञी ॾाॾे वटि विहंदोसि। ॾाढो उन वक़्तु पंहिंजो उन वक़्तु जेके उन वटि हूंदा सुर मडल हूंदो ऐं पंहिंजो इहो तान पूरो हो, पंहिंजो तबलो मौजूदु। अच्छा, भला तव्हांजी ॾाॾी बि हयात हुई तॾहिं? हा बिल्कुलु, उहा हयात हुई। उनखे पंहिंजे मुड़ुस जो राग वाग वणंदो हो? तव्हांजी ॾाॾीअ खे तव्हांजे ॾाॾे जो राग वणंदो हो? हुननि जी पाण में मोहबत कीअं हुई? साईं ॾाढे ग़ुलाम क़ादिर जूं माशाअल्लाह 5 शादियूं हुयूं। 5 हिसाब सां त तमामु इन हिसाब सां ई माना शादियूं थियूं। अच्छा अच्छा, राग जे हिसाब सां माना उहे राग ते आशिक़ थी। जी जी। माना तव्हांजूं सभु ॾाॾियूं ग़ुलाम क़ादिर साईं जिन जे राग ते मोहिजी हुन जूं ज़ालूं थियूं? बिल्कुलु बिल्कुलु, घर वारियूं थियूं। पोइ भला इहे 5 ई गॾु रहंदियूं पाण में? बिल्कुलु, हिकिड़े ई घर में। अच्छा, ज़बरदस्त। इहो त माना इहो त वॾो पैगाम आहे ख़ासि करे ॿियनि औरतुनि लाइ जेके हिकिड़ी बजाए त मौलाई। भला ग़ुलाम क़ादिर साईं जिन जे मौलाई साहिब जिन जा जेके रिकॉर्ड आहिनि ग्रामोफोन, तव्हां पाण वटि उहे केतिरा महफ़ूज़ कया आहिनि? साईं ॾाढो चवंदो त मूं 10 टोटल रिकॉर्ड कया हुआ। उन वक़्तु मूंखे ॿुधाईंदो त 10 रिकॉर्ड कया अथमि कराची में वञी। अच्छा। पोइ वरी जॾहिं असांजो वरी उन हिसाब सां थियासीं त पोइ ॻोल्हणु शुरू कयासीं। मूं वटि इब्तिदाई 4 रिकॉर्ड मूं वटि हथ आया हुआ। अच्छा। हा, चईं खां पोइ मूं हुनजी वरी रिकॉर्डिंग कराई। हूंदो काज़ी अब्दुल गफ़ार उन वटि हूंदो ग्रामोफोन, उन वटां रिकॉर्डिंग करायमि। राति में पोइ वरी रिकॉर्ड वरी ॿिए पासे मूंखां वठी वियो मोहम्मद कासिम माका हुतां। अच्छा अच्छा। हा, तो उन वरी पोइ रिकॉर्डिंग में न आंदा। अच्छा अच्छा अच्छा, ठीक ठीक। तव्हां ॿुधायो पिए त उन्हनि खे शोहरत एॾी जेका आहे मीडिया में छो कान मिली सघी? सर छा त ही हूंदो लोकल फनकारी आहे, अलाए नाली सां ख़ासि करे उन्हनि सां हिनजो हूंदो हो। उन वक़्तु हम असरनि में उन्हनि सां ॻाईंदो हो। पोइ जॾहिं हिनजी रिकॉर्डिंग थी जेको पाण ॿुधाईंदो हो, 3 मिंटनि जी रिकॉर्डिंग में असां पंहिंजो फन ज़ाहिर कोन करे सघियासीं। अच्छा। इन करे पोइ रिकॉर्डिंग सां मुंहिंजो अरवाक। अच्छा अच्छा, सही सही। उन हिकिड़ो इहो हूंदो न ग्रामोफोन वारो। हा हा, रिकॉर्डिंग थी। जी हा जी हा। भला हूअं उनजी पंहिंजे कहिड़नि रागी दोस्तनि सां संगत साथ हुई जिन सां हू घुमंदो फिरंदो हो या जिन खे पसंदि कंदो हो? सुठा रागी हुया जंहिंमें पंहिंजो या ॿिया उन वक़्तु जेके विझी वरी वारी या पंहिंजो चंद्र मास्टर चंद्र। जी जी। उन्हनि सां सॼो सुठा हूंदा। वाह वाह, ठीक ठीक।
ठीकु आहे। अच्छा साईं, गुलाम फारूक साहिबु, तव्हांखे कॾहिं कॾहिं इहो महसूसु थींदो आहे त भई इहो थींदो आहे माण्हू इहो ज़रूरु इहो बावर कंदो आहे त भई मुंहिंजो ॾाढो हेॾो वॾो फनकार हो, कॾहिं तव्हांखे महसूसु थींदो आहे ईअं? बिल्कुलु सही, असां वटि त इहो अहसासु आहे छो त ॾाढो पाण चाहियो असांखे त पंहिंजी उहो जेको पंहिंजी शाइरी ॻाईंदो मोलाई उनजो तकंदुसि। अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह। भला उनजे शागिर्दनि मां कंहिंजा नाला यादि हुजनि त ॿुधायो। हा, उहो साईं सोना खान बलोच जो हिकिड़ो छोकिरो जेको उहो ॾाढो शागिर्द हो। अच्छा। उन खां पोइ याकूब कोरी हो, मशकूर गुलाम कयूं, ऐं गुलाम रज़ा जेको हींअर उहो बि उन वटां सिखियो इब्तिदाई तालीम वरितई, ऐं मूंखे बि उन सेखारियो, पर पोइ मां ॻाए कोन सघियुसि। भला मशकूर गुलाम कयूं त हयात आहे न अञा? बिल्कुलु हयात आहे। केतिरी उमिरि हूंदी हिन वक़्तनि जी? उनजी 96 साल उमिरि थी। अच्छा, ॾाढो सुठो। भला ॿुधो, तव्हांजे ॾाॾियुनि मां का हयात आहे? न साईं। अच्छा, सभई गुज़ारे वियूं आहिनि। हिकिड़ी तमामु, छाकाणि त हिकिड़ो यादगार प्रोग्राम आहे असांजो बहिराण टेलीविज़न जो, त उहो रिकॉर्ड ते रखण था चाहियूं त मचुर जे कहिड़े क़ब्रिस्तान में ग़ुलाम क़ादिर साईं जिन जी तदफ़ीन थियल आहे? हा, उहो साईं मचुर जो पुराणो क़ब्रिस्तान आहे, आबाई क़ब्रिस्तान असांजो आहे। उन जो को नालो आहे क़ब्रिस्तान जो? हा, नालो इहो ई छॾिबो आहे त मचुर जो पुराणो क़ब्रिस्तान। अच्छा अच्छा। भला हाणे अशरफ ऐं मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश आहे त साईं जिन जो जेको स्टाइल हो ॻाइण जो, उहो तव्हां थोरो नमूनो असांखे ज़रूरु ॿुधायो झूंगारे, त असीं तव्हांजे घर मां तव्हांजो आवाज़ ॿुधूं। हा साईं, ॿुधो हाणे हींअर जेको हाल आहे सो। बेशक, बिस्मिल्लाह, उहो ज़रूरु हुजणु घुरिजे। हा साईं। आयम मारन दा पैगाम सजर मत हित जोर ज़बरदस्त आयम मारन दा। वाह वाह वाह, तमामु। हिन वक़्तु गुलाम फारूक, तव्हांखे हिकिड़ी ज़िमेदारी याब असीं महसूसु करायूं त बाबा साईं जिन जो जेके शाइर बि हुआ, उन्हनि जा कलाम कहिड़नि कहिड़नि फनकारनि ॻाया आहिनि? साईं, हिकिड़ो त पाण ॻाई जी, बलोच जा काफ़ी कलाम जा ॻाई। जी जी। उन खां पोइ गुलाम रज़ा। अच्छा। भला गुलाम हुसैन फनाई सां उन्हनि जी का दोस्ती रही कॾहिं? एतिरो न आहे मूंखे, बाक़ी हिकिड़ो दफ़ो ख़ान साहिबु अता मोहम्मद लाड़क। अच्छा। हा, अता मोहम्मद लाड़क उन्हनि सां तमामु घणी, ऐं मीर जेके हूंदा हुआ इहो खैरपुर जा उन्हनि सां घणी। अच्छा। बस हाणे तव्हां आऊं त आख़िरी सवाल थो कयां त तव्हां उन्हनि कलामनि जी हिकिड़ी कापी ठाहियो ऐं जेकॾहिं फराहम कयो त उन्हनि खे असीं पंहिंजनि सुठनि वॾनि रिसालनि में उन्हनि जे तारुफ़ सां छपरायूं। सो तव्हां इहो हथी को कलाम जेको संदन हथ खणण वारो आहे उहो असांखे पहुचायो त असीं उन्हनि खे सुठनि रिसालनि में शाया करायूं त जीअं उहो लिखत जी सूरत में बि महफ़ूज़ थी वञे हलियो। मतिलबु हाणे इहा ॻाल्हि ॿोल पंहिंजी थी ऐं दोस्तनि ज़रूरु पसंदि कईंदी, छो न पोइ हिकिड़ो नक़्मो ॿुधूं था, उन खां पोइ वरी पाण गुफ़्तगू कंदा। त दोस्तो, तव्हां सां गॾिजी ॿुधूं था मौलाई गुलाम क़ादिर विस्तर जी आवाज़ में ही ख़ूबसूरत कलाम। नाले खुदा जे माथे डंडे जोगी तुंहिंजे मुरली कजो सपनाई जान दुखाई मुझी सपनाई सपनाई जान दुखाई मुझी बेवक दिल रूना कसरे जोगी ओ बेवक दिल रूना कसरे जोगी तू त नाले खुदा जे माथे डंडे जोगी तुंहिंजे मुरली कजो ॾाढो रस
दसवो जोगी इंदे के हाड़े तू दसवो जोगी तू तनाले बुला दे माते दसवे जोगी तुझे मुर्गे पे जो नसीर जी नाहक करे वे दिलड़ी झुकारे मोटाए न ॾिने मिल्कता हिन वेचारे वारे मोहब्बत थी मारे ख़ुशि वफ़ा पंहिंजे प्यार रोज़ अज़ला का तातियां दी माथे रोज़ अज़ला का रोज़ अज़ला का तातियां दी माथे मुहब मौलाई सां वो जोगी ओ मुहब मौलाई सां वो जोगी तू तेरे इलाजे डबरे जोगी तुझे मुरली के जो वेलकम बैक दोस्तों प्रोग्राम महरान जा रागी असीं जी ख़िदमत में महरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं ऐं महरान जे रागी में अॼु सिंध जे जंहिं तमामु वॾे सुरीले फ़नकार जो ज़िक्र हली रहियो आहे उन जो नालो आहे मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तरो। नसीर साहब हाणे जेको आहे सो अञा बि कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं रज़ा विस्तरे सां कंदासीं सनाउल्ला विस्तरे वारा आहिनि हुनजे ख़ानदान वारा पर साईं तव्हां खे बज़ाते ख़ुदि जी त हाणे पंहिंजे वक़्त खां त इलाही अॻु में ई हलिया विया पर तव्हांजा कलाम ॿुधा हूंदा त तव्हां हुनखे कहिड़ी कैटेगरी में रखो था ख़ान साहब? अशरफ छाकाणि त मुंहिंजी जॾहिं खां वठी रज़ा विस्तरे सां छाकाणि त उहो रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते असांजे तवसुस सां अप्रूव थियो ऐं उन खां पोइ वरी ताज़ो जॾहिं असांजा महरान जा रागी जो ही प्रोग्राम असांजे मुर्तज़ा मजबूर जिन शुरू कयो उनजी मक़बूलियत खे ॾिसी ग़ुलाम फारूक जेको साईं जो पोटो आहे उन सां असां पाण राब्तो कयो ऐं असांखे व्हाट्सअप ते उन जा कुझु कलाम डिजिटलाइज़ थियल हुन असांखे तोहफ़तन ॾिना त हिन प्रोग्राम में उहे शामिलु कजनि जॾहिं उहे व्हाट्सअप ते असांखे पहुता जेके असां हिते पंहिंजो लाथा आहिनि त मूंखे पहिरियों दफ़ो सची पुछो त ग़ुलाम क़ादिर विस्तरे साईं जिन जो आवाज़ ॿुधण सां मूंखे महसूसु थियो त का माखी ऐं मिस्री आहे ऐं एॾो मिठाज आहे ऐं सुरनि जी एॾी पुख़्तगी आहे जो मूंखे लॻो त ही अंदाज़ सोना ख़ान बलोच वारो आहे पर पोइ बाद में मूंखे ऐं तव्हांजे तारीफ़ मां ऐं फारूक साईं जिन जे चवण खां पोइ ख़बर पई त असल में उस्ताद त मौलाई ग़ुलाम क़ादिर पाण हो ऐं सोना ख़ान बलोच उनजो शागिर्द हो त हाणे जेके असांजा पुराणा ॿुधंदड़ आहिनि मौसीक़ीअ जा त उहो सम्झी वञनि त मौसीक़ीअ जो स्कूल ऑफ थॉट जेको सोना ख़ान बलोच जो आहे उहो दरअसल उनजो बुनियाद रखण वारा मचुर जा विस्तड़ा आहिनि। जॾहिं आउं अशरफ ख़ानदान थो सॾियां त म्यूज़िक जी ज़ुबान में हमेशह सुञाणप रागीअ जी ख़ानदान सां शुजरे सां थींदी आहे। असीं हिते बार बार तस्करो कंदा आहियूं त हैदराबाद जा मारीचा मौसीकार मारीचा ॻाइण वारा ऐं हिकिड़ा हैदराबाद जा वॾा गवैया ऐं वॾा रागी वरी ग्वालियर अहिड़ी तरह सां हिकिड़ा वॾा रागी ऐं गवैया ऐं गायक जीअं अदियाबदा परवीन वरी शाम 84 सां पाण खे मनसूब थी करे हिकिड़ा वॾा गवैया ऐं रागी जीअं सिंगार अली सलीम उहे वरी बड़े ग़ुलाम अली ख़ान जे कुसूर घराणे सां पाण खे था त हाणे ॾिसो जेकॾहिं असीं तजियो कयूं त सिंध में राइज ग्वालियर ख़ानदान माड़ेचा ख़ानदान शाम 84 ख़ानदान ऐं गॾोगॾु असांजे कुसूर वारो बड़े ग़ुलाम अली ख़ान ऐं अमानत अली कुसूरी जेको उस्ताद सिंगार अली सलीम जो इहे त घराणा थी विया पर सच पुछो त ही जेकॾहिं असीं मचुर ॾांहुं रुख कंदासीं हिकु मिठाज भरियो नौशरे खां वठी शेरू फेरोज़ खां वठी असीं हिन मचुर ताईं ईंदासीं त इते जा जेके रागी आहिनि विस्तड़ा ख़ासि तरह सां उन्हनि जो पंहिंजो स्कूल ऑफ थॉट आहे उन्हनि जो गायकीअ जो अंदाज़ ई पंहिंजो आहे त इन करे हाणे तय थी वञणु घुरिजे त जेके असां ॿियनि घराणनि जा नाला वरिता न त हाणे असांखे हिकिड़ो घराणो अनाउंस करणो आहे उहो आहे मचुर जो स्कूल ऑफ थॉट गायकीअ जो त जंहिंजो इमाम केरु थियो
गुलाम कादिर विस्तरो थियो जंहिंजा हाणे पोइ वरी मशहूर गुलाम कयूं विस्तरो हयात आहे 96 सालनि जो उनखे ॿुधायो वियो जेको रज़ा हुसैन विस्तरे जो वारिद बुज़ुर्गवार आहे रज़ा हुसैन बि जेको ॻाए थो इवन तव्हां जेकॾहिं अनवर हुसैन विस्तरे खे ॾिसंदो बेशक उहो बि मचुर जो थियो नवाबशाह में रहियो उस्ताद मंज़ूर अली ख़ान खां हुन सिखिया वरिती रंग उहो थो ॻाए पर गले मां जेको सुर थो निकिरे न उहो त मचुर थो करे सभु सुरनि जी जेका काइनात आहे उहा मचुर बि आहे मचुर जी आहे माना सुर मचुर सुर जी माना ॿई लाज़िम मलज़ूम हिकिड़ो स्कूल आहे म्यूज़िक जो त नितम हाणे अञा ॻाल्हि खे अञा वधाईंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त मुर्तज़ा मजबूर साहिब चवंदासीं त गुलाम रज़ा विस्तरो जेको आहे उन खे बि लाइन ते वठे ऐं सनाउल्लाह विस्तरो आहे पर कोशिशि कंदासीं छो न इन विच में हिकिड़ो नग़मो पाण ॿुधूं था उन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं त दोस्तो तव्हां सां गॾिजी ॿुधूं था मौलाईअ जो ही ख़ूबसूरत नग़मो वेलकम बैक नसीर साहब कलाम पाण ॿुधो ऐं हाणे पाण जीअं ॻाल्हि कई पे त कोशिशि करियूं था रज़ा विस्तरो जेको शागिर्द जी बल्कि असां चयो त जेको मचुर जो स्कूल ऑफ थॉट ऐं म्यूज़िक जो हिन वक़्तु दौरे हाज़िर में सच पुछो त उनजी नुमाइंदगी असांजे रज़ा हुसैन विस्तरे साहब जेको जॾहिं पहिरियों दफ़ो रेडियो हैदराबाद ते आयो त उन बेशक असांजे मोहम्मद हसन शानू जा बि कलाम ज़बरदस्त गाया आहिनि पर कुल अहिड़ी तरह था हवा में लुॾनि को हा पियो करे को न पियो करे त इसाक राही जो पहिरियों दफ़ो जेको रेडियो ते कलाम आहे उहो हिन पंहिंजी तर्ज़ में ॻायो हो जेको मशहूरु थियो तमामु घणो हाणे लाइन मौजूदु आहे। साईं अस्सलाम वालेकुम।
साईं वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो? चङा भला, सभु ख़ैर आहे? साईं ख़ैर आहे, तव्हां ख़ुशि आहियो? साईं ख़ैर आहे न? साईं रब जा अहसान। नसीर साहब वेठो आहे, तव्हांखे सलाम करे पियो। रज़ा सलाम बाबू। साईं नसीर साहब अलाए पेरनि ते हथ साईं। रज़ा, हाणे असांखे इहो ॿुधायो त तव्हांजो उस्ताद जेको हो सो बाक़ाइदगी तौर ते सॻे ॿधल उस्ताद हो ग़ुलाम कादर, या तव्हां थोरी घणी सिखिया हिननि खां वरिती हुई? साईं पहिरीं ॻाल्हि त पहिरीं इब्तिदाई तइलीम त मां पंहिंजे वाल साहिब खां वरिती ऐं असांजो वाल साहिब बि मौलाई ग़ुलाम कादर जो शागिर्द हो। अच्छा, माशाअल्लाह। पोइ वरी कुझु अर्सो असां ॾाढे साईं खे चयो त असांखे कुझु सेखारियो क्लासिकल जे हवाले सां। वाह। पोइ वरी उन्हनि असांखे पंहिंजे सम्झ त चई त न मां राग सां बसि करे वियो आहियां ऐं हींअर मां राग न ॻाईंदुसि, पर पोइ छाहे त मूंसां वरी हुनजो घणो प्यार हूंदो पोइ मूंखे जवाबु ॾेई न सघियो। पोइ के ॻाल्हियूं हुन मूंखे पाण पंहिंजो सेखारियूं। अच्छा, तव्हांखे पहिरियों सबक़ु छा हुन उहो आवाज़ कढी ॾेखारियो जेको हुन तव्हांखे पहिरियों दफ़ो हारमोनियम ते हथु रखी तव्हांजे उस्ताद वॾे मौलाई साहिब सेखारियो? देखो हिकिड़ो ख़्यालु हो, थोरो रंग जेकॾहिं उनजो त जीअं उस्ताद खे यादि करे। उहो त साईं कटत नहीं सजने पिया बिन सगली रे, कटत नहीं सजनी पिया बिन सगली रे, आओ आओ मेहरबान तुमसे मिलाओ तरस दिखाओ जी पिया बिन सगली रे, कटत नहीं सजनी पिया बिन सगली रे। मशहूर कलाम जेको आहे न वेई जा वेई यारानी यारनि मां, त इन ते राग ते नालो रखो ग़ुलाम रज़ा, इन ते पंहिंजो नालो रखो राग ते, छा आहे इहो? इहो साईं भैरवी ठुमरी ठुमरी आहे। अच्छा उस्ताद इहो त यारानी यारनि मां त भैरवी आहे। जी जी भैरवी आहे, जी मां ठुमरी आहे। जी हा बिल्कुलु। मूं पुछो पियो त जेको बि वक़्तु तव्हां पंहिंजे ग़ुलाम कादिर साईं जिन खां सिखिया त हिकिड़ा उस्ताद सख़्तु गीर थींदा आहिनि ऐं हिकिड़ा प्यार सां सेखारींदा आहिनि, त तव्हांखे हुननि दड़के सां सेखारियो, प्यार सां सेखारियो? साईं कॾहिं प्यार सां बि कॾहिं दड़के सां बि। दड़को त प्यार जी निशानी आहे न साईं। भला दड़के सां गॾु हथ जो त इशारो कोन हो? हुनजो पोटो होसि न साईं। अञा बि जो आहे त जेकॾहिं ॿियो को त वरी हुनजो थोरो इहो कबो आहे त अलाए जी सहंदो या न सहंदो, मां त वरी पोटो होसि न साईं। अच्छा 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 अच्छा। भला तव्हां जी जी मूं चयो त तव्हां हुनजे गायकीअ खे कीअं था ॾिसो हमअसरनि में, जेके गवैया अला ॾिनो नूनारी आहे या ॿिया ख़ान साहब जेके असांजो आशिक़ अली ख़ान आहे, उमेद अली ख़ान आहे, या जेके बड़े ग़ुलाम अली ख़ान आहे, त तव्हां हुनजी गायकी खे किथे था ॾिसो, कहिड़े मयार जी गायकी हुई हुननि जी? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ही बाक़ाइदे गवैयो हिकिड़ा गवैया हूंदा आहिनि जिन जा ख़र्जी आवाज़ हूंदा आहिनि, पर हे ॿई ॻाल्हियूं हुयूं असांजे ॾाढे साईं में त ख़र्जी आवाज़ बसि ऐं मथियां आवाज़ बसि। अच्छा, ख़र्ज हिकिड़ो जेको ख़र्ज हूंदो आहे हेठियूं आवाज़, ॿिया वरी जेके आहिनि मथियां जीअं नुसरत फ़तेह अली ख़ान। अच्छा अच्छा। हा, त एतिरे क़दुरु जो बाबा पियो ॻाल्हि करे त मां जॾहिं असां ॻायूं पिया ते वक़्त में लाउड बि न हूंदा, कुझु बि न हो। पोइ साईं शाह नसीर जेको मेलो लॻंदो आहे नसीर जो नौशहरे में पीरनवाल घोट जो, पोइ उते चई ते ॻायूं त माण्हुनि असांखे पंहिंजो भई 2-3 किलोमीटर असांजो ॻोठु आहे पंहिंजो बचियो रहो, उते जे माण्हुनि बि उहो राग ॿुधो। आवाज़ हुनजा जेके आहिनि हूंदा। अच्छा, इहो रज़ा साईं, इहो कॾहिं अहिड़ो इतफ़ाक़ थियो जो तव्हां ॾाढा साईं सां गॾु विया हुजो कंहिं महफ़िल में या कंहिं मेले ते, त तव्हां हुन सां गॾु ॻायो हुजे या हुन ॻायो हुजे तव्हां ॿुधो हुजे? सही ॻाल्हि इहा आहे त पहिरीं ॻाल्हि त जंहिं वक़्त में उहो ॻाईंदो जी जी त मां सफ़ा नंढो हुउसि। अच्छा अच्छा। हा, हे राग जॾहिं छॾे वियो उन खां पोइ मां हुन वटि, बाक़ी इहो आहे त ॼण सम्झ पए थी त हे जॾहिं ॻाईंदो हो
त हिकिड़ो बाबा ऐं पाण गॾु ॻाईंदा कलाम जेको असांजे ॾाॾा साईंअ जो उहो वरी वॾो भाउ हो ॾाॾे गुलाम कादर जो। अच्छा गुलाम नबी सुबुह वेले यार खे गुलज़ार में घुमंदो ॾिठुमि महबूब जे ते बाग़ जूं बूंदूं ॾिठुमि। अच्छा उहो शाइर हो न साईं साईं? गुलाम नबी साईं शाइर हो, वॾो शाइर हो साईं। भला ॿुधो इहे सभई जॾहिं तव्हां जेको ॿुधायो त उस्ताद ऐं शागिर्द माना मौलाई गुलाम कादिर ऐं अब्दुल कयूम जेके विस्तड़ो पाण में गॾिजी जेको कलाम ॻाईंदा हुआ त उनजो पुटु जेको पोटो असांखे ॿुधाए त उहो कहिड़ो कलाम गॾिजी ॻाईंदा हुआ? हा साईं काफ़ी गॾु ॻाईंदा हुआ कलाम, पर इहो मां जेको हिननि जो ॿुधो जेको मूंखे यादि हो त हिकिड़ो इहो चवंदा हुआ त सुबुह वेले यार खे गुलज़ार में घुमंदो ॾिठुमि। ॿियो वरी मां बि हिकिड़ो कलाम जेको आहे सो चयो हो त मिठा माणनि सां मजबूर न कर। असांखे उहा तर्ज़ ॿुधायो, ॻाए ॿुधायो त उहा तर्ज़ ऐं रागणी बि ॿुधायो त कहिड़ी आहे उहा। मिठा माणनि सां मजबूर न कर, मिठा माणनि सां हणी दीदो दुनालियो चिकना चूर न कर, मिठा माणनि सां। मूंखे कहिड़ी ख़बर तूं छो खोआहीं, ॾही कूड़ा दिलासा ऐं दिलि थो फसाईं, कॾहिं प्यार करीं कॾहिं की नथो ॻाल्हाईं, एॾो दिलि बर दगा जो दस्तूर न करे, मिठा माणनि सां। मुंहिंजो रज़ा असांखे इहो बि ॿुधायो त बाबा साईं जॾहिं तव्हां सां कचहरी में वेहंदा हूंदा त तव्हांखे ज़रूरु पंहिंजी यादगार महफ़िलुनि जो तस्करो कंदा हूंदा त पाण पंहिंजी जवानीअ में सिंध खां ॿाहिरि किथे किथे महफ़िलूं करणु विया? साईं हिकिड़ी ॻाल्हि कई हल त हिकिड़ो दफ़ो सेवण असां जेको आहे सो वियासीं, पोइ उते सभु गवैया जंहिंमें उस्ताद आशिक़ अली खान, उस्ताद बीबो खान ऐं उस्ताद बड़े गुलाम अली खान, माना जेके टोटल जेके गवैया, पोइ चई त मेहंदीअ ते जेको आहे सो असांखे ॻाइणो हो। पोइ चई त जेॾी महिल ॻायोसीं त हुननि जा आवाज़ जेके आहिनि से माना खरिजी हेठियां, मुंहिंजा आवाज़ वरी मथियां हूंदा। अच्छा चई त जेॾी महिल मां ॻायो त मूंखे चवनि पिया दादा इहो मोलाई थोरो भला हेठि असां था त ॻाए। ऐं ॿुधो सो ॻाल्हि इहा आहे त हुनजा आवाज़ तमामु ऐं हिननि जे आवाज़ में जीअं हुन कान बलोच आहे उहो बि नकुल कंदो सुरनि ते ॻाईंदो, मथे सुरनि ते। हा ॾिसो न जीअं उन जा आवाज़ आहिनि ऐं त अहिड़े हिसाब सां हुनजा आवाज़ आहे। त सेवण खां अलावा ॿियूं महफ़िलूं? हा ॿियूं महफ़िलूं भई काफ़ी हिन कयूं, एतिरे क़दुरु जो चवंदा हुआ त जेॾी महिल पाण बि ऐं उतां जा ॿिया असांखे माण्हू ॿुधाईंदा त एतिरे क़दुरु जो जेॾी महिल हे ॻाईंदो हो त जेके उते मर्द जेके हज़रात ठहियो, पर औरतूं बि जेके आहिनि जीअं चंद्र लाइ कोठनि ते चढ़ी ऐं ॿुधंदा हुआ, तीअं हिन जा बि एतिरे क़दुरु मायूं बि जेके आहिनि माना त राग ख़ुदि हिनजो ॿुधंदियूं। भला तबियतनि मौलाई हो, सखी हो, कीअं हूंदी हुनजी तबियत, मिज़ाजनि कीअं? हा पहिरीं साईं ही सखी हूंदो, हिते असांजे भरिसां जेको आहे खजनि जो बाग़ संदसि हूंदो, पोइ हुते पाण हूंदो कचहरियूं हुते मां वरी असां वेंदा हुआसीं। अच्छा पोइ ही हक़ीक़त इहा आहे त पंहिंजे जाइ ते ही ज़मीदार बि हो ऐं तंहिंखां सवाइ वरी हिन जो शौक़ु थी पियो जॾहिं मोलाई ज़वारीअ ते। अच्छा पोइ जॾहिं ज़वारीअ ते ही जॾहिं वियो त पोइ हिन राग जेको आहे सो माना छॾे ॾिनो। अच्छा पोइ राग छॾे पोइ हिन मजलिसूं जेके आहिनि से माना करणु शुरू कयूं। सुभान अल्लाह। माना मौला करबला जो ज़वार थियो, हज़रत अली अलैहिस्सलाम जी ज़वारी करे आयो। उते ठाही न साईं हिकिड़ो त सारी दुनिया को रंग लाया हुसैन बहादुर ने, वाह वाह जो इश्को कमाया हुसैन बहादुर ने, वाह वाह सुभान अल्लाह। आया जहान दा पीर जाके वाल सगीर, उठिया शिमर बे पीर, मारिया गले विच तीर, आया अमड़ी दा खीर, वलिया वापस शबीर,
वाह वाह जो पानी पिलाया हुसैन बहादुर ने। सुभान अल्लाह रज़ा, सुभान अल्लाह। वाह वाह, तमाम सुठी ॻाल्हि आहे। देखो नबी दा शान कीता रबे यज़दान होया अर्शे मेहमान मिलिया लोला कीता दान पढ़न मलक सुभान किया लिखे इंसान नाने दा दीन बजाया हुसैन बहादुर ने। सुभान सुभान अल्लाह, अल्लाह, सुभान सुभान अल्लाह। अल्लाह। माना ये ॾाढा अरमान कीता उम्मत तूफान आखे नाना वॾ शान रखे बीमारा दा ध्यान मेरी बचड़ी नादान छोड़े वेंदा हा सामान वल के सलाम वलाया हुसैन बहादुर ने। मौला सॾे हिक बार आवा तेरी दरबार थीवा मौला ई ज़मार तेरी तलब तारो तार तेरी सखी सरकार मेरा वॾा एतबार जीवे परे को सॾाया हुसैन बहादुर ने। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रज़ा तव्हां लफ़्ज़ इन में शाइरीअ में हिकिड़ो बीमार लफ़्ज़ इस्तेमालु कयो त आख़िर फना आहे हिन दुनिया मां हर को उनखे वञिणो आहे त असांजे मौलाई सरकार खे आख़िर में छा बीमारी थी ऐं हुनजे वफ़ात जो सबबु छा थियो हो? हा साईं इहो छा आहे त हक़ीक़त में त इहो थियो साईं हिननि का मुङनि जी जेका दाल जेका आहे सा उहा का खाधी। हा पोइ उन मां उन्हनि खे ॼण जीअं हिकिड़ो संड मुंझी पवंदा न साईं ॼण। हा हा पोइ उन मां उहा ॼण हुनखे थियो जंहिंजे करे न पेशाब या न अचणो या कीअं। केतिरा ॾींहं बीमार रहिया वफ़ात खां अॻु में? न साईं बीमार इहो 2-3 ॾींहं थिया ऐं जेॾी महिल हक़ीक़त में त मां नंढो हुउसि पोइ मोरे में दाख़िल कयोसीं डॉक्टर बशीर वटि। अच्छा पोइ डॉक्टर बशीर जेको आहे मूंखे उहो वरी बाबा जो शागिर्द हूंदो माना पढ़ियो हुन वटि पोइ असांजी ॾाढी इज़त कंदो पोइ वरी मूंखे चई पुटु तूं हेॾे अचु मूंखे चई त हाणे हिनखे चाचे साईं खे खणाए वञो ऐं इहो कलाकनि जेको आहे माना जहिड़ो आहे त साईं हिकिड़ी मां वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो जेका मां हुन मूंखे जेॾी महिल मां ॾाॾे साईं वटि आयुसि त हिन त मूंखे चयो त हीउ कलाकनि जेको आहे माना त आहे हिन दुनिया ते चाहे त हिन जूं जेको हींअर पूरो आहे त मूंखे ॾाढो साईं थो चए त भाउ रज़ा ॻाल्हि इहा आहे त हिनखे का ॻाल्हि सम्झ में कान थिए पाण हिकमत बि ॼाणींदो पीर नवल घटि घोट जो शागिर्द हो ऐं मूंखे चई त मां जेको आहे बसाणे मुंहिंजी हींअर पुॼाणी आहे ऐं थी सघे थो मां कलाक ॾेढ जेको आहे माना त हुजां ऐं मूंखां इहे जेके इहे लाहियूं जेके लॻल हुआ आहिनि थेलियूं ॿेलियूं त मां इमाम जाफ़र सादिक अलैहिस्सलाम जी हिकिड़ी दुआ आहे जेका मरण वक़्तु पढ़ी वेंदी आहे उहा मां पढ़ां। वाह 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 रज़ा तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे तमामु मुफ़ीद ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं असां अलाह ताला जी दर दुआ कंदासीं त मौला जेको आहे सो असांजे हिन वॾे फ़नकार खे जन्नत में जायूं ॾींदो हिनखे पंहिंजे सुठनि बाग़नि में दाख़िल कंदो अहिड़ा मोमिन इंसान शायदि घटि ई पैदा थिया आहिनि ऐं असांखे फ़ख़ुरु आहे त सिंध मौलाई रज़ा विस्तरे जो ॾाढो मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तरो बि पैदा कयो तव्हांजी वॾी महिरबानी अथई ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं तमामु सुठी ॻाल्हियूं कयूं रज़ा जेको पाण ॾाढो सुठो सुरीलो जी चयो थी त रेडियो पाकिस्तान ते हुन जूं कई रिकॉर्डिंग्स आहिनि जूं कैसेटूं बि मक़बूल आहिनि ऐं पाण बि हिकिड़ो सुहिणो जवान आहे त ईअं चइजे त असांखे पंहिंजे ॾाॾे पंहिंजे ख़ानदान जो ऐं सम्झां थो त हीअ महिरान टेलीविज़न ऐं मुर्तज़ा मजबूर जे क्रेडिट ते आहे त पहिरियों दफ़ो असीं पंहिंजे हिकिड़े विसरियल गुमनाम फ़नकारनि खे पंहिंजे स्क्रीन ते आणियूं पिया यादि कयूं पिया। ॾिसो हाणे अञा गुफ़्तगू कंदासीं छो न हिकिड़ो कलाम ॿुधूं था उन खां पोइ वरी पाण गुफ़्तगू कंदासीं दोस्तो तव्हां सां गॾिजी ॿुधूं था मौलाई जो हीउ ख़ूबसूरत कलाम। खुदा की मार जो हाल जो मिलता नामे खुदा की मार जो हाल जो सजना सजने मूसारो गे कहिड़ो काल जो दुनिया तुंहिंजे करे जोगी बन दुनिया तुंहिंजे करे जोगी बन
कजो अनबोर धुन रब में लुई आए लाल पियो घड़ी 100 साल जी सारी उम्र वही आजू करे घड़ी 100 साल जी सारी उम्र वही आजू करे पर पंहिंजे प्यारे वे तरे वठी करने ॻाल्हि पियो यार मारे दिल दुतारे वो आज़ारे नहीं इश्क की आतश अवेड़ी यार बारी नहीं इसको नवाजार नौयर नहीं खुआरी नहीं का करे वटू हलड़ा खाए गो मेरे मौला मदा का करे वटू हलड़ा खाए गो मेरे मौला मदा रे गुलाए कहार तो आसमान वेलकम बैक दोस्तों प्रोग्राम महरान जे रागी असीं जी ख़िदमत में महरान टेलीविजन ते पेश करे रहिया आहियूं ऐं महरान जे रागी में अॼु असां जंहिं फ़नकार जी शख़्सियत ऐं उनजे फ़न ते गुफ़्तगू करे रहिया आहियूं उन फ़नकार जो नालो आहे मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तड़ो ऐं मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तड़े जी शख़्सियत ते नसीर साहब रोशनी विझी रहिया आहिनि। नसीर साहब जीअं त तव्हां अॻु में ॿुधायो त के शहर जेके हूंदा आहिनि से मनसूब थियल हूंदा आहिनि किन माण्हुनि जे हवाले सां उन शख़्सियत जे हवाले सां त यकीन करियो त असुल क्रेडिट जेको हूंदो आहे उन शख़्सियत जो हूंदो आहे जंहिंजे करे जेके शहर आबाद थी वेंदा आहिनि। आउं सम्झां थो मचुर जो जॾहिं बि ज़िक्र थींदो त उते असांखे विस्तरा नज़र ईंदा पर उन खां वधीक जेका ॻाल्हि आहे त मचुर जेको आहे सो हिकिड़ो अहिड़ो गुलाब जेको आहे सो ॼणियो जंहिंजी ख़ुशबू अॼु ॾींहं ताईं बि क़ाइम दाइम आहे। उहा हुजे बि छो न हुजे इन करे जो मचुर मीम सां शुरू थिए थो ऐं मोहब्बत मौसीकी लफ़्ज़ मोहब्बत मीम मौला मौला ऐं मौसीकी सभु इन में अचो थो वञे। इन शीरीनी जेका आहे उहा इन जी ज़मीन में इन में धरतीअ में यकीनन त आहे जंहिंजे करे तव्हां चओ पिया त वजह शोहरत मचुर खे हूअं पंहिंजनि ॿियनि फसलनि जे हवाले सां हूंदी पर आउं सम्झां थो त इल्म अदब ऐं मौसीकी जी तारीख़ जेकॾहिं मचुर खे यादि कंदी रहंदी ॾींहं क़यामत ताईं त पोइ उनजे इन्हनि सुरीलनि राॻियुनि जे हवाले सां यादि कंदी। वाह अच्छा साहिबु हाणे इहो जेको थोरो जेका तव्हां शुरू में ॻाल्हि कई हुई ऐं थोरी मूंखे कंफ्यूजन पई हुई त असांजो अनवर विस्तड़ो जेको आहे उहो नवाब शाह सां तालुक़ या उनजो को मचुर सां सभु विस्तड़ा जेको बि तव्हीं ज़ात जो मचुर विस्तड़ो ॿुधंदव त उनजो तालुक़ कंहिं न कंहिं हवाले सां मचुर सां हुनजो वालिद उतां जो हूंदो नानी नानो ॾाॾो किथां को न को रिश्तो हुनजो जुड़ियल हूंदो छो त मर्कज़ घणो करे विस्तड़ा जेका आहे असांजो चइजे जाती उनजो उन सां ई थिए थो छो त अनवर हुसैन विस्तड़ो त ज़ाती तरह सां रज़ा साईं जी वालिद जो बि इब्तिदाई शागिर्द आहे पर पोइ वरी छाकाणि त क्लासिकल गायकी असांजे विच में जॾहिं न रहियो मौलाई ग़ुलाम क़ादिर त पोइ लामोहल्ला हुनखे वधीक सिखिया जे लाइ वरी टंडे आदम उस्ताद मंज़ूर अली खान वटि अचिणो पियो न त उन ई पाए जा गवैया आहिनि छाकाणि त जीअं ख़बर पई त हू जल्दी हिते नंढा नंढा हूंदा छो त उनखे जॾहिं हीअ ॻाल्हि 40-42 साल अॻु जी कनि पिया त रज़ा त नंढड़ो हूंदो ऐं अनवर बि थोरो वॾो हूंदो सही ॻाल्हि आहे त उन्हनि जी जेका वधीक सिखिया जेका वधीक पॉलिश्ड थी आहे उहा वरी उते थिए पर बुण बुनियाद ऐं राग जो जेको चइजे त इब्तिदा आहे
उहा त हुनजी मचुर जी आहे त अनवर हुसैन विस्तड़ो बि असीं मचुर जो सम्झूं था। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा ॾिसो हाणे वेंदे वेंदे जेको आहे सो मां हिकिड़ी ॻाल्हि दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां या चवंदो हलां त काफ़ी दोस्तनि जेको आहे सो असांखे ज़ाती तौर ते चयो आहे त तव्हां जेको आहे सो जेके हाल हयाल आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे कोशिशि करे त उनखे पाण घुराईंदा आहियूं। इंशाअल्लाह ताला माना काफ़ी दोस्तनि चयो आहे त अनवर विस्तड़े खे बि घुरायो, सोटे जोगी बि घुरायो, खान साहब फतेह अली खान खे बि घुरायो, सनम मारवी खे बि घुरायो। त इंशाअल्लाह ताला तव्हांजे तवसुस सां दोस्तो नसीर साहब खे चऊं था त असीं कोशिशि करे बिल्कुलु इहो मेहरान टेलीविज़न जो क्रेडिट आहे नसीर साहब, यकीन करियो त असांजे मजबूर साहब ऐं मोराई साहब इहे सभिनी गॾियल कोशिशि आहे त असीं पंहिंजे फ़नकारनि खे हीरो खे असां ज़िक्र न कंदासीं त ॿियो केरु कंदो ज़िक्र। त नसीर यकीन करियो हाणे ॻाल्हाइणो त वधीक हो पर वक़्तु जेको आहे सो इजाज़त न पियो ॾे ऐं मुर्तज़ा मजबूर साहब हाणे मजबूर करे रहियो आहे त हाणे तव्हां महिरबानी करे जेको आहे सो प्रोग्राम मां वञो। त दोस्तो ही हो असांजो प्रोग्राम में वञण खां इहो पोइ चवे बि थो न त वरी बि अचिजो। इहो त चए थो न अॻिए हफ़्ते वरी वरी अचिजो। त दोस्तो ही हो असांजो अॼोको प्रोग्राम महिरान जा रागी जंहिंमें असां सिंध जे हीरो मौलाई ग़ुलाम कादर विस्तड़े जी शख़्सियत उनजे फ़न ते गुफ़्तगू कई। असांजो म्यूज़िक एक्सपर्ट हो साईं नसीर मिर्ज़ा। साईं खे बि इजाज़त ॾिना, पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾिना इजाज़त। साथ सलामत। किस्मत कई जुदारी दिल सिजण दिना है, किस्मत कई जुदारी दिल सिजण दिना मिल दुश्वरी अवासा मिल दुश्वरी अवासा उम्मीद मूंखे आहे। किस्मत कई जुदारी दिल सिजण दिना है। आया खरीद ना कर दिल पर आवाज दराजो, आया खरीद ना कर दिल पर आवाज दराजो, आसरोयतम नजराजो, आसरोयतम नजराजो, छॾिजो न दिल तौला है। किस्मत कई जुदारी दिल सिजण दिना है। घुमंदुस आवाज़ गॾु ॾिसंदो जहान सारो, घुमंदुस आवाज़ गॾु ॾिसंदो जहान सारो, अंजाम इश्क वारो, अंजाम इश्क वारो रबर खणी रसारे। किस्मत कई जुदारी दिल सिजण दिना सजण तुंहिंजे सिक में, सजण तुंहिंजे सिक में मत मरी हूं त वञा, जेतर साहु शरीर में तेतर भेरो की न भञा, मिलण जी मुजातरी अथम उमेद ॾिना मां त हड़ई हर्फ मञा जत इंसान मिली बेकड़ चवे मौलाई उमेद दिले जूं रख क़यामत आई कायम मौलाई उमेद दिले जूं रख क़यामत आई कायम जंहिं रखिया सो नचने जंहिं रखिया सो नचने बेचनी बचाए मत करी जुदारी दिल